लॻभॻि मण सुबुह जो मण शाम जो खीरु हिन वक़्तु निकिरे थो ऐं असां वटि इहो रवाजु रहियो आहे। असां कॾहिं बि खीर जो कारोबार असांजे हिन सॼे इलाइक़े में तक़रीबन इहो रवाजु आहे। जेके माण्हू रहनि था उन्हनि खीर जो कारोबार कोन कनि था। वॾो तादाद आहे सिंध जे ॻोठनि जो जिते खीर विकिरो न आहे थींदो। जहिड़ो हाल हबीबा तेड़ो पेश पिरियां। असांजी ॿारहाड़ी में अमूमन इहो रवाजु रहियो आहे जेको बचनि सां रॿ हूंदी आहे, जेको बि महिमान अची वियो पाड़े जो या ग़रीब मुसाफ़िर उहो साॻी खाराई वेंदी आहे। कासिम साहिब 7:30 पिया थियनि ख़ैर जा, पर एॾी लेट था ॾुआई कयो शुरू। 8 खां 12 किलो टाइम ते ॿई टाइम टाइम ते माशाअल्लाह अहिड़ियूं ॿई बीठल आहिनि। ही में मुंहिंजी हाणे जी ॾुआई थिए पई। बिस्मिल्लाह बख़्शी वे अब तुम का वे रह अलाह पाक जे नाव सां पिरह फुटीअ महल जॾहिं ॾींहुं शुरू थींदो आहे त चौपासे सुकून सूंह ऐं सुगंध अची वासो कंदी आहे। उहा सूंह जेका रब पाक जी ख़लकियल सूंहारी सिंध जे ॻोठनि में हज़ारे सालनि खां पंहिंजो सफ़र जारी रखियो अचे। दुआ आहे त सूंह जो इहो सफ़र जारी ऐं सारी रहे। आमीन। त दोस्तो, नफ़्सा नफ़्सी जे हिन दौर में ख़ासि तौरु वॾनि शहरनि में रोज़ानी ज़िंदगीअ जी वठवठां ऐं मसरूफ़ियत घणनि माण्हुनि खे डिप्रेशन जो शिकार करे छॾियो आहे। सिंध जी ॿारहाड़ियुनि में बि वक़्तु साॻी रफ़्तार सां अॻिते वधे थो जीअं शहरनि में वधंदो आहे। हिते फ़र्क़ु इहो आहे जो सुबुह खां वठी सांझीअ ताईं गुज़रंदड़ पहरनि में अलॻि सूंह ऐं सादगी समायल आहे। ईअं बि नाहे त ॿारहाड़ियुनि जा माण्हू मसइलनि ऐं परेशानियुनि जो शिकार न आहिनि, पर शायदि शहरनि में रहंदड़ माण्हुनि जी भेट में ॻणतियूं ऐं फ़िक्रात घटि आहिनि। वरी ही फितरी नज़ारा इंसान खे ज़हनी सुकून फ़राहम करण लाइ चौपासे मौजूदु आहिनि। अॼोकी वीडियो में असां अव्हांखे सिंध जो अहिड़ो ई हिकु ॻोठु घुमाईंदासीं जिते सूंह, सादगी ऐं सख़ा सिंध जे असुलु पैगाम ऐं रिवायतुनि खे हथी वठराए रहिया आहिनि। इहो पैगाम आहे मेठ मुहबत जो, अमन ऐं सुकून जो। त हलूं था उमरकोट ज़िले जे तालके पिथोरे जे ॻोठु तुर्को मंगरियो, जेको मीरपुर ख़ासि उमरकोट रोड ते वाक़िअ स्टॉप सूफ़ी फ़क़ीर खां 7 किलोमीटर्स उतर तरफ़ वाक़िअ आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजो चैनल सब्सक्राइब कनि, ख़ासि तौरु परॾेह में रहंदड़ असांजा सिंधी भाइर। ऐं जेकॾहिं वीडियो आख़िर ताईं ॾिसंदव त असुलु वाह वाह थी वेंदी। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं कहिड़ा हाल आहिनि? बिस्मिल्लाह। ख़ुशि आहियो? सभु ख़ैरियत आहे? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह। भाउ कहिड़ा हाल आहिनि? वाह, ख़ुशि आहियो? अस्सलाम वालेकुम। भाउ छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अस्सलाम वालेकुम। भाउ छा हाल आहे? ख़ुशि आहियो? वेहो वेहो साईं। साईं आहे हिन ओताक जो धणी फ़क़ीर मोहम्मद कासिम मंगरियो साहिबु। साईं सां कचहरी कयूं था। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? शुक्र अल्लाह जो, अल्लाह जा करम। तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी। साईं सिंध जूं ॾाढियूं ख़ूबसूरत रिवायतूं आहिनि, पर वॾे अफ़सोस सां चवणो पए थो त सिंध जा ॻोठ हाणे वॾी तेज़ीअ सां शहरनि तरफ़ मुंतक़िल थियनि पिया ऐं सिंध जी जेका ॻोठाणी लाइफ आहे, ॻोठाणी लाइफ जी ख़ूबसूरती आहे, सिंध जूं जेके रिवायतूं आहिनि हाणे घटिजंदियूं वञनि। तव्हांजे ॻोठ में छा सूरत हाल आहे इन हवाले सां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं अर्ज़ु आहे त तव्हां सही फ़रमायो त असांजे ॿारहाड़ी जे ॻोठनि मां जेके माण्हू शिफ्ट थी शहरनि ॾांहुं वञनि पिया उहे पंहिंजे सहूलियतुनि ख़ातिर ऐं
ॿारनि जी तइलीम जे लाइ शिफ्ट थिया आहिनि, पर अल्हम्दुलिल्लाह अञा बि ॿारहाड़ी मंझि उहा प्योरिटी, उहे अदब, इख़लाक़, हया, सचाई, वफ़ादारी, उन जा किस्सा ऐं दास्तान अॼु बि मौजूदु आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असांजी सिंध अहिड़नि ख़तरनि खां अञा अलाह से महफ़ूज़ रखी आहे ऐं असांजी सकाफ़त बरक़रार आहे। साईं जो माल जेको आहे तव्हां ॾिसो, भलो माल लॻे थो, भलियूं मेहूं असांखे हिते नज़र अचनि पियूं। साईं जे ओताक में जेके क़ाइमु थियल वाड़ो आहे, ॿाकरो माल बि जेको आहे सो ॾाढो भलो असांखे नज़र अचे पियो। अगरि इहो ॿुधाइजो केतिरियूं तव्हां वटि मेहूं बीठल आहिनि, केतिरो खीरु थिए थो रोज़ु? साईं असां वटि मेहूं अल्हम्दुलिल्लाह 32-33 खनि मेहूं आहिनि ऐं तक़रीबन 40 खनि गऊं आहिनि ऐं 50 खनि ॿकरियूं आहिनि। माशाअल्लाह। ऐं असां वटि सुबुह शाम तक़रीबन लॻभॻि मण, सुबुह जो मण, शाम जो खीरु हिन वक़्तु निकिरे थो। ऐं असां वटि इहो रवाजु रहियो आहे, असां कॾहिं बि खीर जो कारोबार, असांजे हिन सॼे इलाइक़े में तक़रीबन इहो रवाजु आहे, जेके माण्हू रहनि था उन्हनि खीर जो कारोबार कोन कनि था, पाण खाइनि, वापराइनि, इस्तेमालु कनि था। ऐं पोइ पाड़े में के ग़रीब मिसकिन आहिनि, उहो अचे थो सुवाली, राज भाग में ग़मियूं ख़ुशियूं थींदियूं आहिनि, त उन में असां इहो खीरु हिक ॿिए ताईं पहुचाईंदा आहियूं। अच्छा, हीउ जेको बि खीरु तव्हांजो तक़रीबन 2 मण थिए थो ॿिन्ही टाइमनि ते, त ज़ाहिर आहे एतिरो त तव्हां इस्तेमालु न कंदा हूंदव, महिमान बि ईंदा हूंदा त बि खीर जी काफ़ी बचति थींदी हूंदी। पोइ कीअं डिस्ट्रीब्यूट कयो था, कंहिंखे ॾियो था? साईं हिन में इहो आहे त असां जेको खाई घर में इस्तेमालु थिए थो, उन खां अलावा जेके पाड़े जा मिसकिन माण्हू को अचे थो, सुवाली अचे थो, उनखे बि ॾियूं था। उन खां पोइ जेको रहिजी वञे थो, खीरु बचे थो, उनखे विलोड़े उन मां लस्सी, मखणु, उहो वरी लस्सी बि एतिरे क़दुरु जो पाड़े जा माण्हू अचनि था ॻोठनि मां, उनखे लस्सी बि ॾींदा आहिनि। ऐं इहो मखणु पोइ उन मां गिहु निकिरे थो, असां वटि गिह जो बि, देसी गिह जो बि इस्तेमालु थिए थो अल्हम्दुलिल्लाह। दोस्तों, सिंध की जितनी भी खूबसूरत रिवायतें हैं, उनमें से एक ये भी रिवायत है कि सिंध के लोग, कोई गरीब हो या अमीर हो, उसके पास भैंसें ज़रूर हो। अपने ज़ाती इस्तेमाल के लिए, अपने घर के दूध के लिए वो भैंसें ज़रूर रखते हैं। और अभी तक जहाँ पर भैंसों का दूध बेचा नहीं जाता, उनमें से एक ये भी गांव है। साईं कासम साहब बता रहे हैं कि इनके पास डेली 2 मन दूध होता है, एक कतरा भी दूध बेचते नहीं हैं, अपने घर में इस्तेमाल करते हैं, लस्सी के लिए, चाय के लिए, दूध पीने के लिए बहुत सारी दूध की मिकदार बांट देते हैं। दोस्तों, ये अञा ॻोठ आहिनि सिंध में, थोरे जो इहा रिवायत घटिजी वई आहे, पर अञा वॾो तादाद आहे सिंध जे ॻोठनि जो जिते खीरु विकिरो न आहे थींदो, विराए छॾींदा आहिनि, पंहिंजे इस्तेमाल लाइ रखंदा आहिनि, महिमान लाइ रखंदा आहिनि, खीरु पीअण लाइ रखंदा आहिनि, लस्सीअ लाइ रखंदा आहिनि। बाक़ी जेको आहे सो खीर जो वॾो हिसो ग़रीबनि में, पाड़े में विराए छॾिबो आहे ऐं लस्सी वॾे पैमाने ते विराई वञे थी। साईं जूं सारियूं तयारु आहिनि? हा साईं। घणनि एकड़नि ते साईं कायूं तव्हां सारियूं साईं मुंहिंजियूं 20 एकड़ पोखियल? अच्छा, पर हिन दफ़े साईं सारियुनि जो रेट जेको आहे ॿिनि घटि आहे। पोएं साल बि इहा आबादगारनि इहे रड़ियूं पे कयूं ऐं हिन साल त सफ़ा घटि आहे रेट, 2200-2300, उन में बि कटौती। साईं इहो तव्हां सही था चओ। ऐं असां वटि जेको बि मैशियत हिते जी आहे, उहा तव्हां बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो त ज़रायत आहे। असांजी ज़रायत खे हथी नथी ॾियारी वञे। रेट त बाक़ी न आहिनि, पर के शयूं असांजे वरसे में आयल आहिनि। जीअं मिसाल आहे, असांखे सारी बि पोखणी आहे, अघु हुजे चाहे न हुजे, ऐं कणिक बि पोखणी आहे, अनाज आहे। अच्छा, तव्हांजो ॻोठ त माशाअल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आहे, सरसब्ज़ बि आहे। जी साईं। ऐं पर ॻोठ में रोडनि रस्तनि जी हालति ख़राबु आहे। हा साईं, इहा असां वटि इहा सम्झो त सहूलियतुनि जी अणाठ आहे इन्हनि शयुनि जी। रस्ता वग़ैरह जेके आहिनि से मां सहूलियतूं ॻोठ में कोन्हनि तव्हांजे में? अल्हम्दुलिल्लाह आहिनि। असांजे ॻोठ में हाई स्कूल बि आहे, मिडिल स्कूल बि आहे, गर्ल्स स्कूल बि आहिनि, अस्पताल बि, डिस्पेंसरी आहे। पर उहे जेके आहिनि से उन जी मेंटेनेंस जेका आहे सा गवर्नमेंट जे हिसाब सां नथी कई वञे। उन जे करे रोडनि जी हालति बि उहा न आहे। हिकु दफ़ो ठहनि था त उहे रोड सदाईं उन ई कंडीशन में पिया आहिनि जेसि ताईं न त उन जी रिपेयरिंग थिए या उहो ठहंदा रहनि त पोइ उहे बहितर रहनि।
ईअं न आहे असां वटि। अरे कासिम साहब, सिंधी माण्हू उताक ज़रूरु रखे थो। इन जी छा तारीख़ आहे? तव्हां माशाल्लाह थोरा मूंखे तारीख़ जा ॼाणू बि लॻो था। सही अर्ज़ी आहे। उताक जो कल्चर कॾहिं खां सिंध में शुरू थियो? सही अवाइली दौर खां वठी असांजे सिंध जे अंदरि ओताक जो कल्चर हिकिड़ो सकाफ़त जो हिसो रहियो आहे। हा जी। असां वटि अमूमन माण्हू सिंधीअ में हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा हुआ, फलाणो वॾो ओताकी आहे। ओताकी मतिलबु ओताक ते आए वे जी इज़त करणु, खाराइणु पीआरणु, महिमान नवाज़ी। उन लिहाज़ खां असांजूं ओताकूं ॿाराड़ी जूं तमामु मशहूरु रहियूं आहिनि। सही आहे। ऐं भिटाई बि पंहिंजी शाइरी में ओताकुनि जो ज़िक्र कयो आहे, ॿियनि शाइरनि बि कयो आहे ज़िक्र। भिटाई साहब हक़ीक़त में जॾहिं को अहिड़ी शख़्सियत जेका कदावर शख़्सियत जंहिं ओताक हलाई हुजे, पोइ जेकॾहिं उहो ई जान छॾे थो वञे, पाण फरमाए अॼु न ओताकनि में तालिब तवारीन, आदेसी उथी विया मड़ियूं मूं मारी, जेके जीअ खे जियारीन से लाहौती लॾे। वाह साईं। उहे ओताकूं उहे इहो असांजी हिकिड़ी सकाफ़त जो हिसो आहे। हा जी। सो अलहमदुलिल्लाह अॼु बि अहिड़ा माण्हू काफ़ी ओताकी आहिनि जंहिंजे करे अञा सिंध जो नालो रोशन आहे। अच्छा। जी हा। ओताकू त आहिनि, पर उहा जेका सचाई, उहो ख़ुलूस जेको हूंदो, हाणे उहो ख़तमु थींदो वञे, घटिजी वियो आहे। माना हाणे इम्तियाज़ी सलूक शुरू थी वियो आहे ओताकुनि में कुझु सालनि खां। मिसाल, को माण्हू पोज़ीशन वारो आहे, को अमीर आहे, कंहिं सियासी पार्टी सां हुनजो तालुक़ु आहे, त उनजी आओ भगत वरी तमामु घणी थिए थी। पोइ माण्हू चवंदा नी वॾो इहे ओताकी मुड़ुसु आहे। पर को ग़रीब गुरबो अचे थो घणनि जाइनि ते, त हाणे ईअं बि थी वियो आहे त ओताक में घिरण ई कोन ॾींदो। जे आयो त उहो हुनखे कुंड में कंहिं जाइ ते विहारे छॾींदा आहियूं। ईअं बिल्कुलु तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया, किथे किथे इहो आहे, पर जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश पिरियां। असांजी ॿाराड़ी में अमूमन इहो रवाजु रहियो आहे, जेको बचनि सां रब हूंदी आहे, जेको बि महिमान अची वियो पाड़े जो या ग़रीब मुसाफ़िर, उहो साॻी खाराई वेंदी आहे। ॾेखा देखी जेका बि आहे उहा वाक़ई वॾी लेवल ते माण्हू इहा शो कनि था, पर ॿाराड़ियुनि में इहो न आहे। तव्हां ॾिसंदो हिते ॿाराड़ियुनि में ख़ासि करे मुसाफ़िर जेके कारोबारी या को कपिड़ो खपाइण वारो, को सामान शइ खपाइण वारो, कंहिं ग़रीब जे दर जे अॻियां अची बीठो, जे हुन सदा आई त साईं आउं बुखियो आहियां, उहो ग़रीब हुनजे घरां जहिड़ो बि मानी जो गभो हूंदो खणी हुनखे खाराईंदो ऐं वॾे ख़ुलूस सां। ऐं ईअं सम्झंदो आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे, केरु इख़्तिलाफ़ु करे सघे थो, ओताक उहा जिते रंग नसल मज़हब ऐं तबिके में इम्तियाज़ी सलूक न रखियो वञे। जेकॾहिं को ग़रीब मिसकिन आहे उनखे बि ओतिरी इज़त मिले, को वॾेरो आहे, को सियासतदान आहे, कामोर आहे, उनखे बि ओतिरी इज़त मिले, उनजी बि ओतिरी महिमान नवाज़ी कई वञे। ओताक चइबो उनखे, ईअं साईं? बिल्कुलु तव्हां सही फरमायो। रास ख़ासि असीं सिंधीअ में हिकिड़ो लफ़्ज़ आहे, या रास ख़ासि मतिलबु ख़ासि माण्हू जे लाइ ख़ासि शइ, आम माण्हू जे लाइ आम न। ओताक खाराइणु ॾियणु वठणु बराबरि हुजे, उहो बहितरु आहे। इहा तव्हां हक़ीक़त वारी ॻाल्हि कई आहे त हुअणु ईअं ई खपे जीअं तव्हां चयो आहे। अच्छा साईं, असां चऊं था ऐं असांखे इहा ॻाल्हि कंदे सुठो बि महसूसु थिए थो, पर हक़ीक़त इहा आहे त ॾेखा जो कल्चर वधी वियो आहे। इहा हक़ीक़त आहे। शादियुनि में तव्हां ॾिसंदो न, जेके ख़ासि महिमान हूंदा, जिन लाइ चइबो आहे, लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि VIP, उनखे अलॻि मानी पिया खाराईंदा। उहो ग़रीब गुरबो हूंदो, उन लाइ बसि पोइ हॾो भत, हाणे बिरयानी थी वई आहे, या वधि में वधि हुनखे ॿोड़ ॾींदा। हुन साईं 8 ताम जेको आहे सो उहो महिमान खाईंदा बि कोन, ईअं रिज़्क खे जेको आहे ज़ाया करे छॾींदा। ईअं अॻु में न हूंदो हो साईं पंहिंजी सिंध में। साईं हिकिड़ी तव्हांखे ॾाढी सुठी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां कई भाई, वरी हिकिड़ो असांखे ॿुधाए। अॻे असां वटि इहो हूंदो, ख़ासि करे जेके काज हुआ ॻोठनि में थींदा हुआ, भत शादी, पोइ ग़रीब माण्हू जेको पाड़े जो इन जो हूंदो त भई अॼु इरफान साहिब जो भत आहे, उते रंड रोक का बि कोन हूंदी। हाणे जेके शादी हाल थिया आहिनि, माण्हू वञी शहरनि में भत था कनि, असांजे राज पाड़े में ख़बर कोन थी पए त बाबा हीअ शादी करे आयो या न। हुनजी शादी थी, भत थियो, अलाए कहिड़ो थियो सही, उते VIP माण्हुनि खे घुराइनि था। असां वटि ॿाराड़ी में अल्हम्दुलिल्लाह अञा बि ईअं आहे, जे काज थिए थो त ओड़े पाड़े खे दावत हुजे थी, उतां ग़रीब गुरबो मिसकिन बि गॾु खाई थो वञे, भले हू कुझु गिफ्ट ॾे या न ॾे, उन सां को बि तालुक़ु कोन, खाई था वञनि। अञा बि ईअं आहे अल्हम्दुलिल्लाह।
कासिम साहब 7:30 पिया थियनि ख़ैर जा, पर एॾी लेट था ॾुआई कयो शुरू? साईं इहो अॼु तव्हांजे करे हूअं सवेरी ॾुआई थींदी आहे। असांजे करे छो भला? बसि तव्हां आयो महिमान आहे ऐं माल कचहरी पे हली, पोइ हिननि छोकिरनि चयो त भला हाणे कचहरी लॻी पई आहे, डिस्टर्ब थींदा, हुनजे करे हुननि रोके रखियो। पोइ तव्हांखे असां चयोसीं साईं हाणे भले ॾुआई थिए, तव्हां चयो साईं भले या तव्हांजो रूटीन जो कमु आहे, भले पंहिंजो कयो। हा न, सो हाणे पोइ उनजे करे हूअं आमतौर केॾी महिल ॾुआई कंदा आहियो? सुबुह जो? तक़रीबन साईं सुबुह जो पिरे फुटण सां ई ॾुआई थी वेंदी आहे, माना इहो 6:45 खां बि अॻु में तक़रीबन इन टाइम ते। ऐं शाम जो? शाम जो बि मगरिब टाइम ते थी वेंदी आहे तक़रीबन। शाम जो मगरिब ते? मगरिब। लेट कयो था शाम जो? हा, असां वटि साईं इहो आहे त हू प्रोफेशनल कमु या उहो कोन्हे, असांजो माल नेचुरल गाह झंग मां चरी थो अचे, पोइ शाम जो गाह कुतुर बुतुर करे ॾियूं, उहो माल खाए थो, बसि पोइ जेॾी महिल खाई ढापी थो वञे पोइ मिड़ी थो वञे माल। अच्छा अली साहब, तव्हां वटि जेके विचोलियूं मेहूं आहिनि टाइम ते घणो खीर ॾियनि थियूं? तक़रीबन साईं 5 किलो ताईं। 5 किलो? 5 किलो। ऐं भली में? भली में जेका आहे सा 8 खां 12 किलो ताईं। 8 खां 12 किलो? 12 किलो ताईं। इहो बि गाह 8 खां 12 किलो टाइम ते? ॿई टाइम? टाइम ते। माशाअल्लाह, अहिड़ियूं बेयूं बीठल आहिनि? ही में मुंहिंजी हाणे जंहिंजी ॾुआई थिए पई, हा, अलहमदिल्ला हीअ तमामु सुठी में आहे। अच्छा, हीअ जेके कारोबारी माण्हू जेके उहे ख़र्च कनि था, तव्हांखे मूं ॻाल्हि कई न, असां वटि बिज़नेस कोन्हे, असां खाइण पीअण लाइ इस्तेमालु कयूं था, उन करे उन सादे गाह ते इहो ॾियनि थियूं, जे हिनखे उहो चारो मिले त इलाही खीर ॾियनि। तव्हां माप कंदा आहियो खीर जी? न न सही असीं माप कोन कंदा आहियूं। हा, जी हा साईं। सही। हाणे हीअ छा आहे जो राति ही में इलाही देरि सां मिड़ी पई, हुनजे थण में पाॾे जो चक कयूं आहे, उनजे करे ज़ख़्म थी पियो आहे। अच्छा, इलाही न देरि सां मिड़ी हुई, हाणे वरी सुबुह सवेर थी वई आहे। क़ीमत घणी हूंदी हिन जी? साईं 8 लख ताईं वेंदी मज़े सां। 8 लख? 8 लख ताईं। उहो वॾा अघु इन करे उहे चवंदा नाला ऐं भालनि जो जेको कमु आहे, उन हिसाब सां जंहिं ओड़े किले ते या उहे वॾा जेके विकिणण वारा हाणे मशहूरु माण्हू थी विया आहिनि, त उहे हिननि जी इलाही रक़म वधनि था। ऐं इहा जेका मार्केट, जेका पीढ़ी जी मार्केट थो ॿुधायां, जेका माना बाज़ार में विकिरो थिए, ऐं शौक़ जे हिसाब सां त मुल्ह न आहे साईं। दोस्तो, साईं मोहम्मद कासिम मंगरे साहब असांजे लाइ नेरनि जो पुर तकल्लुफ़ तमामु कयो आहे। हाणे हीउ ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त जेके सिंध बाबति दोस्त ॼाणणु चाहिनि था, त सिंध जी जेका लाइफ स्टाइल आहे, सिंध जा खाधा आहिनि, उन में उन्हनि जी जेका दिलचस्पी आहे, त उन्हनि खे असां ॾेखारणु चाहियूं था त सिंध जे ॻोठनि में, सिंध जे घरनि में, ओताकुनि में, नेरनि में हीअ जेके नेचुरल खाधा आहिनि, मखण, माखी ऐं हीअ कुटी, हिन समूरे नेरनि में सभ खां ख़ासि जेका आहे इहा कुटी। अञा ताईं बि माशाअल्लाह असांजे सिंधी घरनि में कुटी ख़ासि तौर सियारे में तैयार कई वञे थी, नेरनि वक़्तु है ना साईं? जी हाँ साईं। नाश्ते का साईं ने एहतमाम किया है। ये दिखाने का मकसद सिर्फ ये है कि हमारे सिंध के विलेजेस में आज भी ये सौगातें न सिर्फ मेहमानों को पेश की जाती हैं, लेकिन ये यहाँ के गांव वाले ख़ुद भी इस्तेमाल करते हैं। ये शहद, मक्खन, और हम इसको बोलते हैं कुट्टी। ये रोटी को तोड़ा जाता है चीनी और देसी घी या मक्खन मिलाकर। गुड़ के भी साथ बनाया जाता है और चीनी के साथ भी बनाया जाता है। वो होता है यूज़ करने वाले पे डिपेंड करता है कि वो किस में खाना चाहता है, जी उसकी चॉइस क्या होती है। अमूमन हमारे यहाँ जो बनाई जाती है उसके अंदर ख़ास करके गुड़ डाला जाता है। इसमें कोई तकलीफ़ नहीं है। हम बहुत खुश हैं कि हमारे यहाँ आप तशरीफ़ लाए। ये तो एक हमारे कल्चर का हिस्सा रहा है। बिटाई साहब ने फरमाया है, हमें तो है, हम तो अल्हम्दुलिल्लाह जिनके पास कुछ नहीं है न, जनी डांद न बिच तन पुण तुंहिंजो आसरो, पोइ उबारी सिज अवल ॾेई उन्ही खे गंदी ऐं गिरा जनी सांडियो पाण सी, उन्ही खां अलाह अञा अॻाऊं थियो। हा साईं, हीअ त अलाह जे करम नवाज़ी आहे। जिन वटि कोन्हे उन्हनि खे तव्हां वेंदो होटल ते सुबुह जो नाश्तो कनि था फ़क़ीर। अलाह ताला सकाफ़त जी ॻाल्हि आहे। असांजे वरसे में इहे शयूं आहिनि, मखण, माखी, बुसरी, ॾुध, खीर, इहे अल्हम्दुलिल्लाह अलाह जा करम। अलाह ताला नवाज़ियो आहे साईं सिंध खे, अल्हम्दुलिल्लाह। ऐं शुक्र अदा करणु घुरिजे ऐं इहा दुआ करणु घुरिजे सभिनी लाइ, न रुगो सिंध लाइ, न रुगो सिंधियुनि लाइ, पर हर
हर माण्हू लाइ, हर इंसान ज़ात लाइ त अलाह ताला उन्हनि खे बि नवाज़े, अलाह ताला उन्हनि खे बि ख़ुशहाली अता करे। आमीन आमीन, सही ॻाल्हि था कयो तव्हां, बिल्कुलु इन शइ जो कंहिंखे मोहताज न करे, कंहिंजो मोहताज न करे। दोस्तो, हीअ का ॾेखावो असां नथा करणु चाहियूं, असां कोशिशि कंदा आहियूं त इन शइ खां बचूं, पर हीअ नेचुरल जेके खाधा आहिनि उहो ॾेखारण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त मैसेज वञे त अॼु ॾींहं ताईं बि सिंध जी ॿाराणियुनि में, सिंध जे ॻोठनि में हीअ नेचुरल जेके खाधा इस्तेमालु कया वञनि था। तोणे जो मिसाल मखणु आहे, हेवी आहे, पर गॾोगॾु माखी बि आहे। अलाह ताला हिन में शिफ़ा रखी आहे। हा सही, बेशक, हा न साईं, क़ुरान शरीफ़ में ज़िक्र आहे, क़ुरान शरीफ़ में ज़िक्र आहे। अच्छा, कुटी आहे, हिन जो पंहिंजो ज़ाइक़ो अलॻि आहे ऐं वॾी ताक़तवर शइ आहे। हा न साईं, हिन जेके आहे ऐं गुड़ आहे, हज़म बि जल्दी थिए थो। हज़म जल्दी थिए थो। सही। सो बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह कयो। हलिया यासिर, स्टार्ट कयूं। स्टार्ट कयो। बिस्मिल्लाह। बखिली वे अब तुम मानता वे रहा। हाँ सही है। हम चेंज आए ना, जाके खबर पंहिंजे खां चेंज आहे। दोस्तों, सिंध में हज़ारे सालनि खां ढगनि वसीले ज़मीनूं खेड़बियूं हुयूं। जीअं तरक़ी थी, ट्रैक्टर आया, ढगनि वसीले ज़मीनूं काइण जो, खेड़ण जो रुझान हाणे ज़रे घटि ख़तमु थी वियो आहे, पर सिंध जे काफ़ी ॻोठनि में अञा ताईं बि ढगनि वसीले ज़मीनूं खेड़ियूं वञनि थियूं, हर हलाया वञनि था। ॻोठ तुर्को मंगरियो उन भरिसां मौजूदु आहियूं। हिते पिणु असांखे ॾांदनि वसीले ज़मीन में खेड़ी हली पे असांखे नज़र आयो, त असां सोचियो छो न हिननि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल करे वठिजे। हीउ मालिक आहे हिननि ढगनि जो। साईं, छा नालो आहे तव्हांजो? मीर मोहम्मद साहिबु। साईं, भला हीउ तव्हां शौक़ में रखिया आहिनि या ट्रैक्टर जो ख़र्च बचाइण लाइ तव्हां खेड़ी कयो था ज़मीनूं हिन ढगनि वसीले? हाँ, ट्रैक्टर जे ख़र्च बचाइण लाइ। ख़र्च बचाइण लाइ केतिरो ख़र्च बची वञे थो साईं ट्रैक्टर सां काइण में, हिन सां काइण में? अधो अधु बचंदो। अधो अधु। सही आहे। हींअर जेको आम जेको ट्रैक्टर आहे, रूसी ट्रैक्टर, नॉर्मल उहो घणे मिली वञे थो विचोलो, माना नओं न हुजे ट्रैक्टर? हा साईं, ट्रैक्टर मूंखे ख़बर ई कोन्हे घणे। तव्हांखे घणे में ख़बर न आहे? ट्रैक्टर ख़बर कोन्हे असांखे। अंदाज़न 25-30 लख में मिलंदो। 25-30 लख। उन खां पोइ हर अलॻि आहिनि हुन जा। ठीकु आहे। हा, कीड़ियूं, गोबल, 16 थालियूं अलॻि। ऐं हीअ घणी जोड़ी आहे? हीअ जोड़ी 6-7 लख जोड़ी आहे। 6-7 लख। सही आहे। अच्छा, हिन में जेके हर लॻल आहिनि उनजी क़ीमत घणी आहे? कहिड़ो काठ इस्तेमालु थिए थो? काठ उबर जो बि थिए थो ऐं ॿेर जो बि थी सघे थो। अच्छा। हा, हीअ पंजारी जॻह असां कंडी जी बि थी सघे थी, ॿेर जी थी सघे थी। सही आहे। ऐं थधी करे त ॿेर जी बि लॻे थी। पर ट्रैक्टर में त टाइम बचंदो हूंदो, हीअ वरी टाइम हिन में वधीक लॻे थो। ईअं त आहे। केतिरो वधीक लॻे थो? डबल? हीअ साईं डबल लॻे थो। ट्रैक्टर देरि कोन करे, हीअ त डबल लॻंदो माण्हू खे। ट्रैक्टर रखण में त हाथी पालण आहे न, उनजो बि त झंझट आहे। उनजे डीज़ल, पोइ आयल, पोइ ड्राइवर साहब जूं फरमाइशूं, पोइ जलाल जूं केस्टूं, पोइ इंजन ख़राबु, पोइ अॼु गैस किट जो मसइलो आहे, हा न। अॼु टायर ख़तमु थी वियो, पर हिन में त अहिड़ा के मसइला ई न आहिनि। न साईं, हिन में ढगनि खे चारे बसि सुठे नमूने वाहे, चारे मज़ा वठे बसि। ठीकु आहे, वॾी महिरबानी। त दोस्तो, हाणे शाम थी वई आहे, सिजु लहण ते आहे। असां तव्हांखे सिंध जी जेका विलेज लाइफ आहे, सभिनी सिंधियुनि खे ख़बर आहे त सिंध जी विलेज लाइफ केतिरी ख़ूबसूरत, केतिरी पुरसुकून, केतिरी पुरअमन हूंदी आहे। सो वरी बि असां पंहिंजे तौरु कोशिशि कई त रिफ्रेश कजे शयुनि खे, ऐं सुबुह खां शुरूआति कईसीं, कोशिशि कईसीं जेतिरियूं शयूं कवर करे सघियासीं। पर हीउ सिलसिलो इनशाअल्लाह रुकबो कोन। अॻिते तव्हांखे सिंध जा ॿिया ॻोठ, सुहिणा ॻोठ बि घुमाईंदा रहंदासीं, उतां जी सूंह ऐं सुकून तव्हां ताईं पहुचाईंदासीं इनशाअल्लाह। गॾोगॾु कोशिशि हूंदी त उतां जा कुझु मसइला बि उजागर कजनि। त तव्हांखे अॼोको विलाग लाइ कीअं लॻो? अॼोको विलाग इते ई ख़तमु कयूं था। सुभाणे इनशाअल्लाह इतां ई नओं विलाग शुरू कंदासीं। तव्हांखे हिकु अहिड़े शौक़ीन सां मिलाईंदासीं जेको 1 न 2 न 3 न 15-20 शौक़ कंदो आहे, ऐं उनजा शौक़ बि माशाअल्लाह एतिरा ख़ूबसूरत आहिनि जो तव्हांखे ॾिसी मज़ो अची वेंदो। त ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु, माशाअल्लाह।